हुआ याद मुझे आई कल रात देर ताई, कल रात देर ताई। हुआ याद मुझे आई पीड़ा हुई उहाई कल रात देर ताई, कल रात देर ताई। हुआ याद मुझे आई। भेरो भंजम कापड़ी लाहे वेह लाग, तामू हीणो बाग जानतू जोगी जुए में। लतीफ़ जे हिन बेत सां सिंधी अदबी संगत शाख नवाब शाह जी हफ़्तेवार दस्तूरी गॾिजाणी अॼु 19 दिसंबर 2025 ते सिंध जे जदीद नामियारे शाइर सईद मेमून जी नाई वसीअ जी निस्बत सां असां भेटा गॾिजाणी तौरु करे रहिया आहियूं, जंहिंजी सदारत नौजवान शाइर दोस्त दफ़ा लाशारी करे रहियो आहे। आयल सभिनी दोस्तनि खे भलीकार। सभ खां पहिरीं मां सईद मेमून जे लाइ तारफ़ जेको आहे उहो असांजो कहाणीकार दोस्त मुख्तियार जमाली खे अर्ज़ु कंदुसि उहो पेश करे। सिंधी अदब जो हसास आवाज़। सिंधी अदब जे जदीद दौर में जेकॾहिं कंहिं शाइर जो नालो ख़ामोशी सां पर गहरे असर सां पढ़ंदड़ जी दिलि ते दस्तक ॾिए थो त उहो नालो सईद मेमून आहे। सईद मेमून उन्हनि तख़लीकारनि मां आहे जिन लाइ शाइरी सिर्फ़ लफ़्ज़नि जी जोड़ जक न पर अंदरूनी कैफ़ियतुनि, समाजी सचाइनि ऐं वजूदी सवालनि जो इज़हार आहे। संदसि अदब पढ़ंदे उहो अहसास थिए थो त हू वक़्त जे शोर में बि इंसान जे अंदरूनी आवाज़ खे ॿुधण जी सलाहियत रखे थो। सईद मेमून जी शाइरी जो बुनियादी हवालो अहसास आहे। उहो अहसास जेको कॾहिं मोहबत जी सूरत में ज़ाहिर थिए थो, कॾहिं समाज जी बेहसीअ ख़िलाफ़ एहतजाज बणिजे थो ऐं कॾहिं इंसान जी अकेलाइप जो नूहो बणिजी वञे थो। संदसि शाइरी में जज़्बात बिना कंहिं बनावट जे सिधियत दिलि सां ॻाल्हाइनि था। हू वॾनि दावाउनि बदिरां नंढियुनि हक़ीक़तुनि खे शाइरीअ जो मौज़ू बणाए थो जेके पढ़ंदड़ जी पंहिंजी ज़िंदगीअ सां जुड़ियल महसूस थियनि थियूं। फनी लिहाज़ खां सईद मेमून जदीद सिंधी शाइरीअ जे उन वहकिरे सां लाॻापियल आहे जिते रिवायत ऐं जिदत हिक ॿिए सां टकराव में न पर हम आहंगीअ में नज़र अचे। जे हवाले सां सईद मेमून सादी, सलीस ऐं असराइती सिंधी ॿोली इस्तेमालु करे थो। संदसि लफ़्ज़नि में न का अजाई ॾुखियाई आहे न मस्नूई सजावट आहे, उहा सादगी संदसि ताक़त आहे। नौजवाननि खे ख़ासि तौरु मुतासिर कनि थियूं छो त हू संदन अहसासनि, ख़दशनि ऐं सवालनि खे पंहिंजी शाइरीअ में जाइ ॾिए थो। आख़िर में चई सघिजे थो त सईद मेमून जदीद सिंधी अदब जो उहो आवाज़ आहे जेको न तमामु तेज़ आहे न बिल्कुलु ख़ामोश, पर एतिरो ज़रूर आहे जो दिलि ताईं पहुची वञे। ग़ज़ल उन जो पेश कयां थो। हूअ यादि मूंखे आई कल राति देर ताईं, हूअ यादि मूंखे आई कल राति देर ताईं, पीड़ा हुई उहाई कल राति देर ताईं। कमरे में हो अंधेरो, कमरे में हो अंधेरो, हुई आंगुरनि जे विच में सिगरेट जी सुहाई कल राति देर ताईं। याद मुझे आई कल रात देर ताई, कल रात देर ताई। हुआ याद मुझे आई पीड़ा हुई उहाई कल रात देर ताई, कल रात देर ताई। हुआ याद मुझे आई कमरे में हो अंधेरो, हुई आंगुरनि जे विच में, कमरे में हो अंधेरो, हुई आंगुरनि जे विच में, सिगरेट जी सुहाई कल रात देर ताईं, कल रात देर ताईं।
कंहिंखे मुंहिंजी गणती आके जेको पुछंदो कंहिंखे मुंहिंजी गणती आके जेको पुछंदो छो पैर अजाई कल रात देर ताईं कल रात देर ताईं उहा यादि मूंखे आई मुंहिंजे वजूद अंदर मन ज़ैन सां विड़ी पियो हलंदी रही लड़ाई कल रात देर ताईं कल रात देर ताईं उहा यादि मूंखे आई बर्बाद थी रहियो आहे हुन जे करे अजायो बर्बाद थी रहियो आहे हुन जे करे अजायो हुई सईद ते तवाई कल रात देर ताईं कल रात देर ताईं हुआ यादि मूंखे आई कल रात देर ताईं कल रात देर ताईं मुंहिंजे ऐनक जा शीशा न दीवार हा तो अखियुनि में अचण ई न चाहियो सिंधी ॿोलीअ में गज़ल सर्जींदड़ बाकमाल शाइर सईद मेमून सां तालुक जी तंद संदसि शाइरी मार्फत जुड़ी हुई ख़तनि ज़रिए केतिरियूं कैफ़ियतूं हिक ॿिए सां ओरींदा हुआसीं पर हुन सां रूबरू मुलाक़ात शायदि साल 1999 में लाड़काणे में प्यारे बख्शल भाई सां गॾु नसीब थी हुई तस्वीर में नज़र ईंदड़ रक्शो सईद मेमून जो आहे जेको लाड़काणे में स्कूल टाइम खां पोइ हलाईंदो हो उन ई रक्शे में सईद असांखे लाड़काणे जा रोड रस्ता घुमाया ऐं आशिक़ निज़ामानी खां वेंदे जवाद जाफ़री ताईं दोस्तनि सां मुलाक़ातूं करे कचहरियुनि मां ज़ैतूननि जहिड़ो ज़ाइको माणे नवाब शाह मोटिया हुआसीं लाड़काणे जो जॾहिं बि ज़िक्र निकिरंदो आहे त मां हिकिड़ी गहरी उदासी में विढ़जी वेंदो आहियां रोलाकिन जो तवील सफ़र जेको जेलस बाज़ार जे उदास कमरे खां वेंदे चांडका जे चांडुकीअ जहिड़ी हॉस्टल ताईं फैलियल आहे जिते राति जे पैरनि में डॉक्टर कलीम दानिश चने जी बांसुरीअ जे सुरनि खां वेंदे हॉस्टल जी बंदि दरीअ ताईं दर्दनि जा कई दास्तान अॼु बि मुंहिंजे सीने में साफ़ खणंदा रहंदा लाड़काणे जो ज़िक्र दरअसल हिकिड़ी गहरी उदासीअ जो ज़िक्र आहे असां जूं ही रोलाक भटकियूं अखियूं वरी लाड़काणे में अटकियूं अखियूं अड़े लाड़काणा विसारी मतां त बाग़ीअ जूं तोले बि बरसियूं अखियूं सईद मेमून जो ॻोठ ज़ैतूननि जा बाग दरिया जी कंधीअ ते आकिल ॻोठ जूं उहे लुड़कनाणियूं घिटियूं जिन जो हिकिड़े भेरे सईद ज़िक्र कंदे आगम आगम थी पियो सईद सां ज़िंदगी में कयल आशिक़नि खां वेंदे शाइरी जे पेत्रनि ताईं पंधनि बाबति खोड़ सारियूं शानदार यादगिरियूं सीने में सांढियल आहिनि जेके ज़िंदगीअ जे कंहिं मोड़ ते ज़रूर वंडबियूं अॼु सिंधी शाइरीअ जे हिन सर्वम दुखम दुखम शाइर जे विछोड़े जो ॾींहुं आहे दिल ते संदसि हिकिड़ो शेर तरी आयो आहे त या ख़ुदा आसमान राहे छॾ दिल रथी आ जहान राहे छॾ कंहिंखां ॻोल्हियो लभान दुनिया में मुंहिंजो नालो निशान राहे छॾ जे असां फ़क़ीरनि सां हलणु चाहियूं ही वॾाई ही मान राहे छॾ ऐं पोइ ईअं ई ओचितो सईद मेमून 17 दिसंबर 2016 ते हिकिड़े ॾींहुं पंहिंजो हिकिड़ो शहर से कपिड़े में थो निकिरी वञा ज़िंदगी तोखां मिठी नाराज़ आहे झूंगारींदे असांजी अखियुनि खां ओझल थी पुछी कहिड़े हाल में आहियूं थी पुछी कहिड़े हाल में आहियूं तो पुॼाणा ज़वाल में आहियूं तो पुॼाणा ज़वाल में आहियूं थी पुछी कहिड़े हाल में आहियूं ज़िंदगी ज़हर थी घुरे हाणे ज़िंदगी ज़हर थी घुरे हाणे छा कजे इन ख़याल में आहियूं तो पुॼाणा ज़वाल में आहियूं कंहिंखे कहिड़ो जवाब ॾींदासीं
कंहिंखे कहिड़ो जवाब ॾींदासीं सईद सोघा सवाल में आहियूं तो पुॼाणा सवाल में आहियूं तो पुॼाणा सवाल में आहियूं थी पुछी कहिड़े हाल में आहियूं तो पुॼाणा सवाल में आहियूं कंहिं मंज़र में नेण असांजा गुम थी विया दोस्त सफ़र में नेण असांजा गुम थी विया जिन ते कोसा चप रखिया हा महबूबा से बि ख़बर में नेण असांजा गुम थी विया सईद पंहिंजी शाइरीअ जो जेको असुल चहिरो महफ़ूज़ रखियो त इहा हुनजी शाइराणी हुन हिकिड़ी वॾी कुवत हुई जंहिंजे करे हुनजा खोड़ सारा शाइरी जा किताब छपिया खोड़ सारी हुनखे सिंध में मञता मिली ऐं 1991 92 में जेको सिंधी कापारा शेख हयाल जे महाग सां जेको 16 शाइरनि जो ॾिया ॾिया लाट असां किताब छपियो उन में बि सईद मेमून शामिल हुयो ऐं अयाज़ शहीद मेमून जी उन शाइरीअ ते बि उन खोड़ सारा सुठा कमेंट ॾिना हुआ ऐं अयाज़ सईद लाइ चयो ऐं हिते संदसि शाइरी ते थोरो जेको उर्दू जो असरु आहे उन ते उनखे ध्यानु ॾियणु इहा तनक़ीद हुन कई हुई ऐं इहो इनजे करे त असां वटि जेको असांजो पाड़ेसरी जेको इलाही आहे असांजी सिंधी अदब जे सिंध जे ओसे पासे में जेको पाड़ेसरी जेको अदब आहे उहो गुजराती हुजे बंगाली हुजे मराठी हुजे हिंदी हुजे सिंधी उर्दू थियो पंजाबी थियो त उन्हनि वटि उन्हनि जो जेको शाइरीअ जो जेको पैटर्न आहे शाइरीअ जो जेको रंग हो जदीद जेके उर्दू शाइर हुआ उन्हनि खे असांजे सभिनी सिंधी शाइरनि ॾाढे प्यार सां पढ़ियो आहे आऊं सां हंडायो आहे उनखे पढ़ंदे उन्हनि जा असर बि असांजी शाइरी ते कंहिं न कंहिं तौर ते रहिया आहिनि त इन जे करे बि शायदि अयाज़ उन शइ खे काउंट कयो हुयो त सईद जी शाइरीअ में उर्दू शाइरी जो असरु आहे गज़ल में सईद शाइरीअ जे सफ़र में ख़ूबसूरत हिकिड़ो तजुर्बो तवील नज़म जो कयो हुयो ऐं उहो नज़म जो एॾो शानदार मां सम्झां थो सिंधी अदब में कंहिं न कयो आहे जंहिंमें नज़म में हुन कंटिन्यू मुख़्तलिफ़ वज़ननि ते सभिनी सिंफ़ुनि खे आंदो उन नज़म में नज़म जी तसलसल हिकिड़ी कैफ़ियत कंडीशन हुई पर उन में माना गज़ल बची पियो वञे वाई बची पियो वञे नज़म बची पियो वञे उन में बेत बची पिया वञनि पर एॾी त ख़ूबसूरत अंदाज़ सां सईद उन नज़माने उन तजुर्बे में कामयाब कयो जहिड़ो अॼु ताईं कंहिं बि अहिड़ो तजुर्बो न कयो आहे ऐं मां सम्झां थो इहा उनजी कामयाबी जे राह अजल कंहिं वरती आहे इन भूमि कई ई भरती आहे ई धरती तोखे भरती आहे मेहमान हज़ार इतफ़ाक़ सां लाड़काणे शहर सां मुंहिंजूं 5 सालनि यादि कयो मां प्राइमरी लाड़काणे में पढ़ियो ऐं ख़ुशकिस्मती ॻाल्हि असांजो अॼोको शाइर जंहिं ते अॼु पाण ॻाल्हायूं था उनजो तालुक़ु लाड़काणे सां आहे पर ऐं पाण खे उन्हनि बदकिस्मत माण्हुनि मां सम्झां थो जेके सईद सां मिली न सकी हुनजी जेका शाइरी आहे उहा ॿुधण खां पोइ जीअं वॾा कारीगर देग मां कुझु चांवर चखंदा त हुनखे सॼे देग जे जाइके जी ख़बर पइजी वेंदी आहे त मां सम्झां थो त असां हुनजी जेका थोरी शाइरी ॿुधी आहे उन मां ख़बर पए थी त सईद मेमून पंहिंजे दौर जो हिकिड़ो सुजाण सुजाग शाइर हो जंहिं माना पंहिंजे दौर ते पंहिंजे दौर जे अदब ते हिकिड़ा अणमिट निशान छॾिया आहिनि ऐं मां सम्झां थो त शाइरी ऐं अदब जो जॾहिं बि ज़िक्र निकिरंदो त उन में उहो जेको आहे सईद मेमून खां सवा सईद के बेटा पेश करण जे लाइ सईद भाई गज़ल ज़ख़म सारा सिबी रहियो आहियां तू नाही बुझी रहियो आहियां ज़ख़म सारा सिबी रहियो आहियां तू न आहीं बुझी रहियो आहियां घर जी पारत हुजे ओ तन्हाई मां सफ़र ते वञी रहियो मूंखे मिटीअ मां छो बणायो तो ओ ख़ुदाया घुरी रहियो आहियां ही हयाती त बोर ड्रामो आहे ऐं अध मां ई उथी रहियो आहियां मुंहिंजे साम्हूं तरन पिया चेहरा मुंहिंजे साम्हूं तरन पिया चेहरा उन सिगरेट पी रहियो आहियां
मुखे रिश्ता चिकन पया पुटे, मुखे रिश्ता चिकन पया पुटे, सईद काॾे वञी रहियो आहियां, जख्म सारा सिबी रहियो आहियां, तू ना ही बुझी रहियो आहियां, तू ना। सईद मेमून जदीद सिंधी शायरी जो खूबसूरत शायर हुयो ऐं बेटा तौर संदसि शेर पढ़ियुसि त बाग खुशबू रात नूरी सांवरा, बाग खुशबू रात नूरी सांवरा, थी सताए दिल के दूरी सांवरा, मुंहिंजी रातिन खे अची महकाए, मुंहिंजी रातिन खे अची महकाए, जिस्म मां तुंहिंजी खतूरी केॾी मूसट साहत में पुरशोर हवाऊं की न भुलियूं, हिन मास महीने में प्यारा के चंचल पींघूं की न लुलियूं, आछाजी बुई बहारत में पूरत खतोरी कहजो आ, हिन घायल लड़तीअ मौसम में हू गाट लुरे में कहजो आ, हू कहिड़ो कूंधर मारियो वियो जो विधवान जा नेण बिना, हू कहिड़ो ईसा वारियो वियो जो चंड सितारा खूब रुना, ऐं दिल जे हर हिक छोकीअ में का ॼिरजी ॼिभी ॼरके पई, ऐं पिटको पिटको ॼाची का आगांदर में भड़के पई, हू कहिड़ो कलौत वारियो वियो जो ख़ल्क़ समूरी जागी पई, ऐं तख़्त लुॾियो हुन आमर जो जंहिं बांदी कई खे धरती हुई, दरमांदी कई खे धरती हुई, आ केॾी ऊसत साहत में पुरशोर हवा। सईद साईं जी शायरी में 10 खां 12 साल में हिकु किताब जेको हुन किताब जो ॾाढो सोचण खां पोइ नालो मूंखे यादि कोन थो अचे, हा उहो किताब मुंहिंजी लाइब्रेरीअ जी कुंड में अॼु बि पियल हूंदो। सईद साईं जी हाणोकी जेका शायरी जेका दोस्तनि ॿुधाई पे हुन मां कतनि इहो महसूसु कोन पियो थियो कि की गुज़िरियल खे हिकिड़े वरसी मलाज जे अंदरि शाइर जी शायरी ॿुधां मूंखे ईअं पियो लॻे त इर्द गिर्द वेठल के शाइर जी शायरी ॿुधां, एॾी जिदत एॾी ख़ूबसूरत शायरी, सो वाह वाह, हिकिड़ो इंतिहाई मुतबर शाइर जीअं असां नौजवाननि खे उत्साह ऐं गज़ल लिखण जा मुतवजा कयो आहे। किस्मत में मेरी चैन से जीना लिख दे, डूबे न कभी मेरा सफीना लिख दे, जन्नत भी गवारा है मगर मेरे लिए, ऐ कातबे तकदीर मदीना लिख दे, ताजदारे हरम, ताजदारे हरम हो निगाहे करम, ताजदारे हरम हो निगाहे करम, हम गरीबों के दिन भी संवर जाएंगे,